मटियारी का खबर शामिल कयूं पिया। नरेश कुमार जी रिपोर्ट मुताबिक मटियारी लग पलीजानी स्टेशन में हलंदड़ एहतजाजी मुज़ाहिरनि रंग लातो। SHO शाहपुर निसार बिरहमाणी बदली, ASI पलीजानी दोस्त अली बिरहमाणी सस्पेंड, नओं आयल SHO महबूब शाह मुक़रर। SHO महबूब शाह पुलिस नफ़री सां गॾु पलीजानी स्टेशन ऐं आसपास जे इलाइक़नि में मंशात ऐं बदअमनी ख़िलाफ़ क्रैकडाउन करे छॾियो। SHO सिंध प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त आऊं पंहिंजे इलाइक़े में चोरूं फुरुन धाड़ा ऐं ॿियूं समाजी बुरायूं ख़त्म कराईंदुसि। उन वधीक चयो त मनशात खोर हुजे या को चोर लोफर हुजे, कंहिंसां बि रिआयत न थींदी। पलीजानी जे सियासी समाजी इल्मी अदबी माननि खे गुज़ारिश था करियूं त मंशात ऐं बदअमनी ख़िलाफ़ ऑपरेशन हली रही आहे। उन में पुलिस सां तावन कयो वञे त जीअं इलाइक़े मां मंशात चोरियूं फुरूं ख़त्म कराए इलाइक़े में अमुन अमान क़ाइमु करे सघिजे। दाख़िल कंदासीं, ॿधंदासीं, हलाइण न ॾींदासीं। सही।